अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ से गॾु आऊं आहियां इशा आयूब ऐं मां आहियां सुहेल अहमद। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म सिंध में लॉकडाउन जी मुखालफ़त करे छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त सिंध में लॉकडाउन लॻाइण सां माण्हू बुख मरंदा। स्मार्ट लॉकडाउन ऐं SOPs ते अमल ज़रूरी आहे। उस्तादनि ऐं शागिर्दनि जी वैक्सीनेशन ताईं स्कूल न खोलिया वञनि। वज़ीर आज़म जो चवणु आहे त ईंदड़ 10 सालनि में 10 नवां डैम ठाहींदासीं। NCOC जे इजलास में कोरोना वायरस जी ताज़ी सूरतहाल ते गौर वीचार। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त कोरोना जी चौथी लहर ख़तरनाक आहे। वायरस तेज़ीअ सां पखिड़िजी रहियो आहे। पखेड़ जो सबबु डेल्टा वेरिएंट आहे, जेको बर्तानिया वायरस खां 60% वधीक ख़तरनाक आहे। सूबनि सां मुशावरत खां पोइ सिफ़ारिशूं वज़ीर आज़म खे पेश कयूं वेंदियूं। कोरोना जी पखेड़ रोकण लाइ सिंध में लागू कयल लॉकडाउन जे ॿिए ॾींहुं बि अक्सर शहरनि में कारोबार बंदि। नंढनि शहरनि में जुज़वी तौरु कारोबार खुलियल। जैकबाबाद में असिस्टेंट कमिश्नर शहर में खुलियल कारोबार बंदि कराए छॾियो। गुज़िरियल ॾींहुं चैम्बर ऑफ कॉमर्स जे सदर दावा कई हुई त DC शहर में कारोबार खुलियल रहण जी इजाज़त ॾिनी आहे। गुज़िरियल ॾींहुं शाम जो शहर अंदरि जुज़वी तौरु कारोबार बहाल बि थियो हो। सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख चयो आहे त सिंध में साज़िश तहत लॉकडाउन लॻायो वियो। वज़ीर आज़म जे फ़ैसिलनि सां मईशत जी सूरतहाल बहितर थी। बरसाति खां पोइ सिंध में सयाहत जी सूरतहाल बहितर थियणु खपंदी हुई, पर सूबाई सरकार जो ध्यानु उन पासे नाहे। कारूं जहर ऐं गोरख जी हालत बेदहनी जो सबूत आहे। हैदराबाद में कोरोना केसिस में तेज़ीअ सां वाध। मस्बत केसिस जी शरह 13% थी वई। सिहत खाते मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान शहर में वधीक 111 शहरी वायरस जो शिकार थिया। हिकु मरीज़ फौत। हिन वक़्तु शहर अंदरि फ़ाल केसिस जो अंग 886 आहे। हैदराबाद ट्रांसफार्म धमाके केस में गिरफ़्तार एक्सीन हेस्को ज़फ़र सोलंगी ऐं लाइन सुपरिटेंडेंट सलीम अदालत में पेश। 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। कंबर वेझो पाणीअ जे वारे तां बूहड़ ऐं चांडिया बिरादरीअ जे 2 धुरनि में झेड़ो। पीउ पुट समेत 3 ॼणा मारिजी विया, 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ हेठियां बूहड़ में फायरिंग जे नतीजे में फिदा हुसैन बूहड़, संदसि पुट इब्राहिम ऐं हुबदार चांडियो मारिजी विया। इलाइक़े में ॾहकाउ। जरवार वेझो ॻोठ रसूल बख्श बोलदार में नौजवान अरशद बोलदार बिजलीअ जे तारनि में विचड़ी फौत। इलाइक़े में आबगाज़ जा चौबोल। खानपुर जे सेठार पाड़े में 32 वरे जे नौजवान जो घर मां लाश हथ, वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। वगण मां 1.5 महीनो अॻु औरताणे आवाज़ ते हिरखजी अगवा थियल 18 वरे जो नौजवान आमिर मरखंड धाड़ियल जे चंबे मां बाज़ियाब थी घर पहुची वियो। तलहार वेझो सुजुकी कल्टी थियण वारे वाक़े जा वधीक 2 ज़ख़्मी बाला हैदराबाद जे अस्पताल में फौत। हादसे जे फौतियुनि जो अंग 3 थी वियो। 20 ज़ख़्मियुनि जो इलाज जारी। प्रियालो वेझो गुज़िरियल ॾींहुं अबलवाह में ॿुॾी वियल नींगरी लक्ष्मीअ जो लाश हथ कयो वियो।